नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी एहतसाब ब्यूरो नेब जे चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल जी सदारत हेठि एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास में 2 अॻुवाण वज़ीर आज़मन ऐं 1 अॻूणे सदर जे ख़िलाफ़ बदउनवानी जा रेफरेंस दाख़िल करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। नेब चेयरमैन जी सदारत हेठि एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास में अहम केसिस जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, जंहिं में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी समेत अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं यूसुफ रज़ा गीलानी जे ख़िलाफ़ तोशाखाना केस में रेफरेंस दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो वियो। टिन्हिनि ते इल्ज़ाम आहे त हिननि सरकारी तोशाखाना मां क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जे ख़िलाफ़ गाॾियूं ऐं तोहफ़ा वरिता आहिनि, जंहिंसां क़ौमी ख़ज़ाने खे ॻरो नुक़सानु पहुतो आहे। इन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त तोशाखाना जी गाॾियुनि जे बारे में नेब जे तरफ़ां नवाज़ शरीफ़ ऐं यूसुफ रज़ा गीलानी खां पुछा गाछा बि कई वञे थी। इन केस जे 2 जवाबदारनि में ख्वाजा अनवर मजीद ऐं ख्वाजा अब्दुल गनी मजीद बि शामिल आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।